अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? अल्लाह पाक उमेद आहे हमेशा ख़ुशि हूंदो, मुस्कुराईंदा रहंदव। त जी हा दोस्तों, अॼु असां तव्हां सां ॻाल्हि कंदासीं ड्रामा सोप सीरियल ज़हर ज़िंदगीअ जे 306 किस्त जे बारे में, जेका अॼु हलण वारी आहे। त जी हा दोस्तों, अगरि असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ खे ऑल नोटिफिकेशन कयो, जीअं असांजी हर अचण वारी वीडियो तमामु ॿाहिरनि ताईं पहुची सघे। त जी हा दोस्तों, कयूं था शुरूआत ड्रामा सोप सीरियल ज़हर ज़िंदगीअ जे बारे में। त ड्रामा सोप सीरियल ज़हर ज़िंदगीअ में काफ़ी नवां चेहरा अची चुका आहिनि ऐं हा दोस्तों, हुन सां गॾोगॾु कमाल खान जा आख़िरी ॾींहं बि शुरू थी चुका आहिनि। कमाल खान रबन ते हमलो करण लाइ वेंदो, पर रबन सां समूरो ॻोठ गॾिजी ऐं गफ़ार खान जो सालो ऐं हुनजा माइट गॾिजी करे ऐं कमाल खान खे नाकाम बणाईंदा ऐं हुनखे जवाबु ॾींदा ऐं हुनखे तंबीह करे वापसि कंदो। पोइ त ओठ ऐं कमाल खान जे विच में बि नफ़रत पैदा थींदी ऐं इन खां अलावा हिकु नओं वॾेरो अॼु हिन ड्रामे में तव्हांजे साम्हूं ईंदो ऐं नवां चेहरा अॼु बि साम्हूं ईंदा। जी हा दोस्तों, अॼोकी किस्त में तमामु घणो मज़ो थियण वारो आहे। दोस्तों, असांजी हीअ अपडेट तव्हां भाइरनि खे कीअं लॻी? अगरि सुठी लॻी आहे त असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं असांजा वीडियोज़ मुकमिल ॾिसो, जीअं असांजी बि हिमत अफ़ज़ाई थी पए। त रखंदा पंहिंजो ख़्यालु। अल्लाह, फ़ी अमान अल्लाह।